कराची सचल ॻोठ में पाकिस्तान पीपल्स पार्टी जो जलसो, हज़ारें जियालनि जी शिरकत। मुनवर वसाण खे आजियानो ॾिनो वियो। पाकिस्तान पीपल्स पार्टी हमेशह मुल्क जे अवाम जी ख़िदमत कई आहे। अवाम खे दावत थो ॾियां त 27 डिसंबर ते ॻड़ी ख़ुदा बख़्श में गॾु थी शहीद बेनज़ीर भुट्टो जी वरसी में वॾे अंग में शिरकत कंदा। पाकिस्तान पीपल्स पार्टी पारां ईंदड़ इलेक्शन में मुखालफ़नि खे टफ टाइम ॾियण लाइ पावर शो ॾेखारियो वियो, जंहिंमें हज़ारे माण्हुनि शिरकत कई, जंहिंमें इलाइक़े वासियुनि पारां अॻूणे MPA मुनवर वसाण खे आजियानो ॾिनो वियो, जॾहिं त पीपल्स पार्टी जे जियाले नवीद सिराकी पारां अॻूणे MPA मुनवर वसाण खे पटको पारायो वियो। जलसे खे ख़िताब कंदे मुनवर वसाण चयो त आउं हिन जलसे खां मां इहो वाज़िह ऐलान थो कयां त पाकिस्तान पीपल्स पार्टी जी क़यादत PS 98 जी टिकट जंहिं बि उम्मीदवार खे ॾिनी, ही समूरो तयारु थियल गुलदस्तो आउं उन उम्मीदवार जे हवाले कंदुसि ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी जे उम्मीदवार खे ही तक मुकमल तौर ते खटे ॾेखारींदासीं। असां कॾहिं बि अवाम जी ख़िदमत खां पोइ ते न आहियूं हटिया। वधीक अॻूणे MPA मुनवर वसाण जो चवणु हुयो त उहा पार्टी आहे, हीअ गरीब हारी पटके वारे जी पार्टी आहे, हीअ यतीमनि जी पार्टी आहे, हिते शहीदनि जी पार्टी आहे, हिते गाज़ियुनि जी पार्टी आहे। मां चाहींदुसि त हिन जेको ही अॼु जलसो करायो वियो आहे, ऐं उन्हनि दोस्तनि जो शुक्रगुज़ार आहियां जंहिं हेॾो मेड़ाको ठाहे तव्हां ही असांखे गॾायो आहे। छाकाणि ही उहो इलाइक़ो आहे, ही सपूरा इलाइक़ो आहे, ही 100 इलाइक़ो हो, हाणे 98 थी वियो आहे। हिते उहो इलाइक़ो आहे 20 साल मां को पाकिस्तान पीपल्स पार्टी ने ठाहियो। हिते ॿाहिरियां अची हुकुरानी कंदा हुआ, जेको हिन वक़्त ही ॻोठ तव्हांजा हिन वक़्त उजड़ा पिया आहिनि। मां मञां थो हिते कुझु कम थिया हूंदा, कुझु न थिया हूंदा, पर मां चाहींदुसि ही तव्हांजो प्यार, ही तव्हांजी मोहबत, तव्हां 6 बजे खां वठी हिन वक़्त हिन वर्कर जो इंतज़ार था कयो। मां अव्हांजो एहसान कॾहिं न भुलंदुसि। टिकट मिले न मिले पार्टी जो फ़ैसिलो हूंदो आहे, अवां सां गॾु हूंदुसि, हर दुख सुख में गॾु हूंदुसि। पाकिस्तान पीपल्स पार्टी आहे त सिंध आहे, सिंध आहे त पाकिस्तान आहे, पाकिस्तान आहे त तव्हां ही असां आहियूं। मां इहो चाहींदुसि त बाबा हीअ इलेक्शन जो पहिरियों चवंदा इलेक्शन न थींदी, हाणे इलेक्शन जो शेड्यूल अची वियो आहे। हाणे तयारी कयो, दमादम मस्त कलंदर थींदो। ऐं मां इहो ॿुधाईंदुसि त हीअ इलेक्शन उहा इलेक्शन आहे, हीअ इलेक्शन फेयर एंड फ्री इलेक्शन थींदी, दमादम मस्त कलंदर थींदो, दौलत ते ॾोको लॻी ऐं तव्हां जीअं भुट्टो खे वोट कंदव। छाकाणि ही जेके असांजो दोस्त, ही असांजा जेके वर्कर वेठा आहिनि, उन्हनि खे मां चाहींदुसि त तव्हां सब्र कयो। तव्हांजो हिन वक़्तु इम्तिहान आहे, तव्हां इम्तिहान में पास थियण वारा आहियो, तव्हां इम्तिहान में पास थी चुका आहियो। छाकाणि तव्हां नौजवान नसुल हेॾो पाकिस्तान पीपल्स पार्टी लाइ जदोजहद करे रहिया आहियो, महिनत करे रहिया आहियो, जफ़ाकशी करे रहिया आहियो। ऐं हमेशह जेको महिनत कंदो आहे उनजो फल ज़ाया न थींदो आहे।